ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवदेरो पहुंची वियो। अपडेट कंदासीं। नवदेरो पहुचण ते जियालन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी आज़िया कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी नवदेरो आमद के मौके ते सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बि गढ़ी खुदा बख्श भुट्टो पहुची वियो। शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरी आहे। वॾे वज़ीर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां जमील सुमरो, एजाज लगारी, खुर्शीद जुड़ेजो गॾु हुआ। तफ़सील मालूम कंदासीं मुमताज़ जखरे खां। जी मुमताज़, छा तफ़सील आहे? जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सां गॾु सखर खां नौंदरो हाउस सदारती हाउस नौंदरो पहुतो आहे। नौंदरो पहुचण ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्करनि पारां स्टेडियम रोड ते सनत शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन सदारती हाउस नौंदरे में राति गुज़ारण बाद सुभाणे सखर रवानो थींदो, जिते IB यूनिवर्सिटी में कन्वेंशन में शिरकत पिणु कंदो। बिलावल भुट्टे ज़रदारी जे अमन ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया, जॾहिं त वज़ीर आला सिंध गढ़ी खुदा बख्श भुट्टो मज़ार ते पहुची मज़ारनि ते हाज़िरी भरी आहे, जिते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारुनि ते गुल निशावर करे फातिहा ख़्वानी कई आहे। उन मौक़े ते जमील अहमद सुमरो, एजाज अहमद लिगारी ऐं ॿिया साण गॾु हुया। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।